नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ अॼु 21 ॾींहं बि खिपरो इंतज़ामिया मुकमल तौर ते अमल न कराए सघी है। खिपरो में अॼु 21 ॾींहं बि दुकानूं होटलूं जुज़वी तौर ते खुलियल रहिया, जंहिंमें शाही बाज़ार, सांगड़ रोड, मीरपुर खास रोड, CNG रोड जा दुकान जुज़वी तौर ते खुलियल आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया पारां शहरनि खे दुकान बंदि कराइण जी हिदायत बावजूदि पर शहरी पंहिंजा दुकान खोले वेठा आहिनि। शहरनि अॻियां इंतज़ामिया बेवस बणियल आहे। शहरनि जो वॾो अंग दुकाननि जे ॿाहिरि थल्हनि ते वेठल आहे। शहर में कमकार सांगे आयलनि जी अॼु रश तमामु घणी आहे। मुल्क में कोरोना वायरस जे करे हाणे खौफ़ ख़त्म थींदो पियो वञे। माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी रोज़गार जी तलाश में निकिरी आया आहिनि। शहरी रोडनि ते सरेआम घुमी रहिया आहिनि, जंहिंमें शाही बाज़ार, सांगड़ रोड, मीरपुर खास रोड, CNG रोड जा दुकान जुज़वी तौर ते खुलियल आहिनि। इंतज़ामिया सिर्फ़ शाम जो 5 बजे जागे थी, दुकाननि खे शाम जो 5 बजे बंदि कराए थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।